इन वक्त असां मौजूद आहियूं बोज़ारवड़ा में। ऐं बोज़ारवड़ा में जेको पब्लिक हेल्थ जे तरफ़ां जेको मुशरफ जे दौर में 3 करोड़ 75 लख रुपए जी जेका बजट ॾिनी वई हुई, ऐं उन हवाले सां हिते असां मौजूद आहियूं त हिते उन ख़बर न आहे त उहा 3 करोड़ 75 लख रुपया किथे ख़र्च कयो वियो आहे। उन हवाले सां अचो त तव्हांजे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं जंहिं हिन मुआवज़े तहत जेका हीअ ज़मीन ॾिनी आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि खे छा मिलियो आहे इन मुआवज़े तहत, ऐं जेको सो हिते केरु पियो ड्यूटी करे, ऐं हिते के जेके आर्डर मिलिया आहिनि उन हवाले सां अचो त तव्हांजे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। स्कीम आई ही परवेज़ मुशर्रफ जे दौर में हे असांजे वालिद साहब हिननि खे एग्रीमेंट जे तहत हिननि खे प्लाट ॾिनो हुयो। पंहिंजी सकनी ज़मीन आहे, हिते जेको आहे ते पोइ बिल्डिंग ठाही वई आहे ऐं असां सां को बि हींअर का असांखे नौकिरी न ॾिनी अथऊं। 3 करोड़ 75 लख रुपए जी हे स्कीम हुई। हिते का बि मशीनरी कान्हे, का बि हिते मोटर कोन्हे, को बि हिते कोई निमादो ॿियो न रखियो वियो आहे। आख़िर हे सिंध हुकूमत खां असां अपील था कयूं सर त हिन जो नोटिस वरितो वञे, असांखे नौकिरियूं ॾियारियूं वञनि। मुशरफ दौर में 3 करोड़ 75 लख रुपए जी स्कीम आई, जंहिं तहत असां सां हिननि मुआइदो असांजे वालिद साहब सां कयो त हे ज़मीन खाते जी वरिती वई त तव्हांखे 3 आर्डर ॾिना वेंदा ऐं उन बावजूदि हे बिल्डिंग जो कमु हलियो, अर्शे थियो, ना मुकमिल थियो पियो आहे। कमु मुकमिल न आहे, कुझु बि न आहे, न ई कंहिंखे का शइ मिली आहे, न मशीनरी आहे, न कुझु आहे, न को चौकीदार आहे, न का शइ आहे, कुझु ई न आहे को हिते। न असां सां को आला मतिलबु मिलियो आहे, न ऑफिसर मिलियो आहे, न का शइ। उन जे तहत असांखे हे स्टाम्प करे ॾिनो त हिन में लिखी ॾिनो अथनि त तव्हांखे 3 आर्डर ॾिना वेंदा ऐं कमु हले। न कमु हलियो आहे, न का शइ आहे, केरु ड्यूटी करे थो, केरु नथो करे, न का शइ असांखे का ख़बर न आहे। बोज़ारवड़ा में वॾी आबादीअ वारा महला जेके आहिनि, हिन जिते असां हींअर मौजूदु आहियूं, पाणी जेको ड्रेनेज जो हिन सां सिलसिलो जोड़ियो वियो हुयो। पब्लिक हेल्थ जी इहा ना हली आहे जो उन्हनि अंदड़ी कब्रिस्तान जी तरफ़ जेको आहे पाणीअ खे जेको आहे मोकिलियो आहे। हाणे उतां जो जेको पाणी आहे उहो तक़रीबन 1.5 किलोमीटर हीअं कब्रिस्तान शहर जो वञे थो, 1.5 किलोमीटर जेको आहे फिरी खानवा में वञे थो। जॾहिं त जिते असां मौजूदु आहियूं हितां खां चंद ई गज़नि ते खानवा आहे, जिते सवलो ऐं आसान तरीक़े सां पाणी वञी सघे थो। होॾां कब्रिस्तान जेको आहे पब्लिक हेल्थ जी ना हलीअ सबबि ॿुॾी रहियो आहे। क़बरूं केतिरी मिसमार थी चुकियूं आहिनि। हिते का बि मशीनगिरी न आहे ऐं हिते असांजे शहर बोज़ारवड़ा में नालियूं उबतियूं वहनि पियूं ऐं उन्हनि जेको बि ड्रेनेज जो गंदो पाणी आहे उहो हिन गंदे पाणी खे कब्रिस्तान में छॾियो पियो वञे। कब्रिस्तान बि गंदगी जो शिकार थी चुको आहे। असांखे सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त उन्हनि जी शफ़ाफ़ ऐं मुकमल जांच कराई वञे। इन्हनि सिंध हुकूमत को अपील कया त खुदारा हे जेको 3 करोड़ 75 लख रुपए जेका बजट हुई इन जी पूरी मुकमल जांच करे ऐं जेको असां इंसाफ़ कयो वञे, ऐं हीअ जेको असां मुआवज़े तहत जेको हिकिड़ी ज़मीन ॾिनी आहे उन जे हवाले सां असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे मुआवज़े तहत इहे आर्डर ॾिना वञनि। कैमरामैन वकील अमन सां गॾु एम सफदर प्यार, अवामी आवाज़ TV, बोज़ारवड़ा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।